शिकारपुर में कोरोना वायरस जा नवा 49 केस ज़ाहिर थिया आहिनि। 134 ॼणनि मां 49 माण्हुनि जूं टेस्ट पॉजिटिव आयूं आहिनि। सिंध जे ॿियनि शहरनि जी शिकारपुर में कोरोना वायरस तेज़ी सां फैलिजी रहियो आहे। 49 नवा केस साम्हूं आया आहिनि। 134 ॼणनि मां 49 माण्हुनि जूं टेस्टूं पॉजिटिव आयूं आहिनि। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर आगा तारिक पठान सां। जी आगा तारिक, इन हवाले से वधिक अपडेट कजो। ये आपके बुधाइण वाला शिकारपुर जिले के अंदर कोरोना वायरस की तादाद जेकी आहे वधंदी थी वञे। हिन महिल तादाद वधंदी 600 खां मथे थी वई आहे ऐं हिन महिल सूरत हाल जेकी आहे शिकारपुर शहर के अंदर कोरोना जी जेके हुकूमत की तरफ़ खां जेके ऐलानात थिया आहिनि उन्हनि को बि अमल नथो थी सघे। थोरे दुकान आहिनि, जनरल स्टोर्स आहिनि, शॉपिंग सेंटर्स आहिनि या आवाज़ ॿुधण वारा अस्पताल आहिनि या अहिड़ी आहिनि उते को बि अमल नथो थिए। जो न सैनिटाइज़र आहे, न मास्क आहे, न इहे को माण्हू न इहे जेके हुनजा मतिलबु उहे बि नथा करनि। तंहिंजे करे शिकारपुर ज़िले जे अंदरि ख़ासि तौर ते ॿाहिरां जा जेके माण्हू आहिनि उहे हिन खे सम्झी नथा सघनि, उन्हनि खे मज़ाक करे उन करे जंहिंजे करे इहे तादाद वधे। ॿिए तरफ़ डिप्टी कमिश्नर शिकारपुर जो चवणु आहे त असां शिकारपुर ज़िले जे अंदरि मुख़्तलिफ़ जायुनि ते छापा हणी करे अहिड़े हुन ते अमल कयो आहे, पर माण्हुनि खे जेको नथो थिए सम्झ, जंहिंजे करे असां 24 कलाक खां 48 कलाक करण जो बि पाण में जेको आहे मीटिंग करे रहिया आहियूं। जी आगा तारिक, अपडेट करण लाइ